कराची में पी करे नारो हयो हो तो सिंध खपाइंदे पादर खाइंदे एक दफो बीहर नवन सूबन जी गाल पई थे लारकाने जे शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस में हुक्मरानन के पैगाम ॾियण थो चाहियां कराची सिंध जी सिसी आहे कराची सिंध जी मुंडी आहे कराची सिंध जो अटूट अंग है सिंध जी सलामती पाकिस्तान जी सलामती आहे सिंध जी कमजोरी सां मुल्क कमजोर थींदो के माउ जे पुट खे सिंध तक़सीम करण जी इजाज़त न ॾींदासीं कराची में चयो हो अॼु लारकाने में लफ़्ज़ दोहरायां थो सिंध खपाइंदे पादर खाइंदे सिंध खपाइंदे पादर खाइंदे सिंध खपाइंदे पादर खाइंदे अजो त वियो अटो त वियो लट्टो त वियो बेरोजगारी उरूज ते अस्पतालन में इलाज कोने स्कूलन में तालीम कोने सखा लारकानो डिवीजन कच्चे जे धाड़ेलन जे रहमो करम ते पूरी सिंध पक्के जे धाड़ेलन जे रहमो करम ते कदे बेटन ते हमला कदे वसीलन ते हमला कदे जसीरन ते हमला कदे दरियाहन जा सौदा कदे असेंबलिन जा सौदा कदे तवाजे बच्चन जे रोजगार जा सौदा हाने कारूजर खपाइण जी साजिश पई थे कारूजर खपाइण जे ला वजीर आला सिंध आईनी बेंच में वियो ऐं वजीर आला दरखास्त ॾिनी त इजाज़त ॾियो त कारूजर खपायो सब कुछ खाई वियो इं सिंध को लुटियो थव तहां जो मायूं डाज में खणी आयूं हुजन हे सिंध तहां जे पीरारे जी जागीर न है सिंध सिंधिन जी आ हिन ते हक सिंधिन जो के माउ जे पुट खे सिंध लुटण फुरण जी इजाज़त न ॾींदासीं कल कारूजर जी चोटीअ ते बीही चयो हो कारूजर खपाइंदे पादर खाइंदे अॼु लारकाने जे दिल में बीही करे चवां थो हुक्मरानो ॿुधी छॾियो कारूजर खपाइण जी इजाज़त न ॾींदासीं कारूजर खपाइंदे पादर खाइंदे पादर खाइंदे पादर खाइंदे